टॉक्स भी जेके आहिनि उहे फ़िलहालु मुश्किल लॻनि था पिया, मोदी जो जेको आहे एटीट्यूड बि मुश्किल लॻे थो पियो, त हीअ ईअं ई बसि स्टैंड स्टिल ते पोइ जेको पंहिंजो ट्रम्प भाईजान चई वियो त भई मां त चाहियां थो त ॿई जेके आहिनि मुल्क तिजारत ताईं अचनि, त इहे तिजारत ताईं कीअं पुरंदा? तकड़ में न वेंदा। आउं इहो सम्झां थो, ट्रम्प भाईजान खे बि चवंदा बसि हाणे मञोसीं न तोखे, बल्कि असां त चऊं था त असांजो मौक़िफ़ त इहो आहे न त हिननि ट्रम्प खे चयो, अमेरिका खे चयो त बाबा हुनखे बसि करायो पाकिस्तान खे, दैट्स व्हाट वी बिलीव। ठीकु आहे, हाणे ॻाल्हि इहा आहे त ट्रम्प ख़ुदि हींअर तव्हां ॾिसो न, हू त हिकिड़ो बिल्कुलु हिकिड़ो ट्रेड खां अलावा उनखे कारोबारी माण्हू आहे, ॿी का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। तिजारत वापार खां सवाइ ॿी ॻाल्हि ई सम्झ न पई। ॻाल्हि सम्झ नथी अचे। सऊदी अरब वियो, हुन चयो त मूंखे जेको आहे 1000 अरब डॉलर जो मूंखे धंधो ॾे, कॉन्ट्रैक्ट्स ॾे सऊदी अरब। 600 अरब जो त ॾेई छॾिया, 400 खुटाई, हाणे 600 अरब रुपया हितां खीसे में रखंदो, पोइ UAE कतर वेंदो, कतर वारनि चवनि था त कुझु 40 करोड़ जो त ज़ाती जहाज़ में ॾियण जी ॻाल्हि कई, पर हुन चयो त न यार वठी नथो सघां, हुते कानून आहे शायदि। न एक्सेप्ट कयो अथई, न वठी नथो सघे न, उहो परचे नथो, पर एक्सेप्ट कयो अथई एज़ अ प्रेसिडेंट एक्सेप्ट करे सघे थो। पोइ हाणे उहो इहो मूंखे कंहिं चयो त न हुते ईअं हू न आहे, तोशाखाना तोशाखाना न आहे, हुते जेको आहे कांग्रेस खां अप्रूवल वठणी पवंदी। जी हा, ख़ैर ख़ुदा ख़बर। त न, इहो त सिर्फ़ु ज़ाती ईअं मुंहुं दिखाई लाइ ॾिनो, जी हा, जी हा, 40 करोड़ जो जहाज़। जी हा, पोइ ज़ाहिर कतर को सामान ख़रीद कंदो, ईअं UAE कंदो, त हीउ चकर ॾेई ईंदो त $1 ट्रिलियन, 1000 अरब डॉलर खां मथे जो आराम सां गॾु सौदो वठी अमेरिका पहुची वेंदो, चवंदो हुते वञी ॾेखारींदो बाबा हाणे 1000 अरब डॉलर जो मां सामान विकिरो करे आयो आहियां। जी हा, त ही अच्छा, इज़राइल हिन चकर में नाराज़ भले थिए पियो। ट्रम्प हिकिड़ी नई रीअलाइनमेंट त दुनिया में थिए थी न, चाइना सां ट्रेड जा मामलात बहितर कया अथसि, हीउ जल्द प्यूटन सां संगती अथसि, हुन सां त बाक़ाइदा ही सभु शयूं करे पियो। त हिन में ख़ुदि मूं किथे पढ़ियो पियो त इज़राइली जेके हुते जा डिफेंस एनालिस्ट ऐं हू आहिनि, हू चवनि पिया त असांखे हाणे इहो सोचणो पवंदो त छा असीं यानी इज़राइल अमेरिका जी तरजीही लिस्ट ते उते ई आहियूं, प्रायोरिटी लिस्ट ते, या हेठि हलिया विया आहियूं। त अगरि इज़राइल हेठि हलियो वियो ज़ाहिर डायनामिक्स चेंज थियण त पोइ इंडिया बि हेठि वियो। बैरिस्टर गौहर ऐं शाहिद कुरैशी साहब खे ॿुधाइणु खपे न त भई इंडिया पाकिस्तान जे विच में जंगबंदी त अमेरिका कराई आहे। जी हा, तव्हांजे विच में केरु कराए? हाणे तव्हांजे विच में जेको पाकिस्तान जे अंदरि जंगबंदी जी तव्हां ॻाल्हि कयो पिया, उहो कराए केरु हथी नथो वेझे। ऐं छा न्यू नॉर्मल छा हुजे हुनजो, नॉर्मल छा हुजे? छाकाणि त हीउ त पहिरियों दफ़ो थींदो त छा ख़ान खे मतिलबु निकिरे ॿाहिरि ऐं सियासत करे, इहो त न्यू नॉर्मल थी वेंदो न। उहो शायदि ॿियनि खे क़बूल न हुजे, हू चवनि था नॉर्मल इहो ई आहे त असीं चऊं था उहो कयो, असीं नथा चऊं उहो न कयो, दैट वॉज़ द ओल्ड नॉर्मल। त हाणे हिते केरु विच में पए जेको इहो ठा कराए? अमेरिकी कांग्रेसमैन आया त हुआ हिते, जी हा, पर उहो बि फ़िलहाल त हलिया विया आहिनि। फ़िलहाल सभु कुझु गाइबु आहे, फ़िलहाल हू बिल बि गाइबु आहे, फ़िलहाल सभु कुझु ठापुर ते आहे। फ़िलहाल हीउ को अहिड़ो मामिलो न आहे जंहिंखे पाण हिकिड़ी हाणे हीअ त PTI वारा हिन खे मुशाहिबत कनि पिया हुन इंडिया पाकिस्तान जी सीज़ फायर सां। उहो मुल्क आहे, हिकिड़ी वॉर मशीनरी, हिकिड़ी पूरा इंस्टीट्यूशन्स, पूरा थिंक टैंक्स, उहे कमु आहे बेसिकली हुननि जी हा, जी हा, जी हा, हुन में जंहिंमें हुननि जी महारत आहे, जंहिंमें एक्सपर्टीज़ आहे। ऐं त लॉजिकल फ़ैसिलो करणु ज़रूरी बि आहे, न त वरी उते त हू ई फ़ैसिला कनि था। लेकिन हाणे हीअ त पॉलिटिक्स आहे न, हीउ जेको सीज़ फायर आहे जंहिंजी ॻाल्हि PTI वारा कनि था, दिस पॉलिटिकल सीज़ फायर। हाणे पॉलिटिक्स पोइ हिकिड़ी ॿियो आर्ट आहे, हू जंग न आहे। अच्छा, कल्ह APC कॉल कई गवर्नमेंट राति जो देरि सां, अचानक सां हिकिड़ी आयो ख़बर त APC अचण वारी आहे, पोइ न्यूज़ चैनलनि ते बि हली, वरी पोइ ठकाई, वरी तदीद अची वई त न उहा पोस्टपोन थी वई आहे। मुंहिंजे ख़्याल में हींअर ज़ाहिर आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिन खे कैपिटलाइज़ करण जी त गवर्नमेंट कोशिशि करे पई न। जेको प्रो गवर्नमेंट मीडिया आहे, तव्हां हुनजी ख़बरूं पढ़ो, हुननि जा तज़िया निगार TVनि ते ॿुधो, त अलाए छा पिया चवनि त हिन जो ग्राफ वधी वियो, हुनजो हीअं थी वियो, हीअ थी वियो, हू थी वियो। मतिलबु ज़ाहिर आहे हिकिड़ी सुठी पोज़ीशन में पाकिस्तान हीउ जेको 4-6 ॾींहं गुज़रिया, हीउ जेको इंडिया सां कॉन्फ्लिक्ट थियो, त हुन में हिकिड़ी सुठी पोज़ीशन मां जी सूरत में असीं ॿाहिरि निकिता आहियूं। त ज़ाहिर आहे असांजी सिविलियन, असांजी
नॉन सिविलियन लीडरशिप यानी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जी लीडरशिप, उन सॼी सिचुएशन खे मैक्सिमम कैपिटलाइज़ त करणु चाहींदी, पंहिंजे हक़ में करणु चाहींदी, इन में त बिल्कुलु सही आहे। लेकिन ॻाल्हि इहा आहे त पोइ हुन सां छा, आख़िर एज़ यू सेड के रियल इशूज़ त उते ई रहंदा न, हीअ त देरि सवेर ॻाल्हि थधी थींदी होपफुली, त पोइ ज़ाहिर पोइ जेके तव्हांजा रियल इशूज़ आहिनि उनखे तव्हां किथे कंदो। हू दिलचस्प बयानु पढ़ियो, अलाए हू सही आहे न आहे, इसहाक डार साहिबु चयो त हीअ जेका सॼी जेको वॉर थी रही, हीअ जेको चपकलिश हली पए, हीअ नवाज़ शरीफ़ साहिबु पोयां हिदायतूं ॾिए पियो त छा कयूं। अच्छा मूंखे ख़बर न हुई, तव्हांखे ख़बर हुई छा? सही ख़बर आई आहे, चई आहे इसहाक डार साहिबु, इसहाक डार त चयो आहे, नवाज़ शरीफ़ साहिबु किथे वॉर रूम में वेठो, पोयां ॿुधाए पियो त हींअर तव्हांजो जेको आहे जेट उॾामणु खपे, हींअर तव्हांजा जेके आहिनि ही मिज़ाइल्स हुते कहिड़ो आहे फतेह मिज़ाइल लॻणु खपे। अच्छा मूंखे ख़बर न मियां साहिबु इहो कमु कंदो आहे छा? ऐं मूं त जो बयानु बि किथे कोन ॾिठो हिननि ॾींहंनि में। उहो चवनि था पर मियां साहिब ई बेसिकली इहा सॼी प्लानिंग कई आहे ऐं सॼो कुझु कयो आहे। क्या बात है, क्या बात है। मियां साहिबु विंस्टन चर्चिल थी वियो आहे। नवाज़ शरीफ़ साहिबु, यस, नवाज़ शरीफ़ साहिबु विंस्टन चर्चिल थी वियो आहे, जंहिं चयो त वॉर इज़ टू सीरियस अ बिज़नेस। कुझु माण्हू त कुझु एनालिस्ट त अञा अॻिते हलिया विया आहिनि, हू त चवनि था त पिया जेका आहे हाणे इंडिया पाकिस्तान जे जेके तालुकात बि नॉर्मलाइज़ थिए अचणा आहिनि ऐं उहो नवाज़ शरीफ़ साहिबु ई आणींदो। न उते आऊं के हद ताईं ॻाल्हि खे सम्झी सघां थो। उहो अगरि मियां साहिब खे मां को उमेदु रखे पियो त आउं हुन सां इख़्तिलाफ़ु नथो कयां, छाकाणि त उहो ई सही ॻाल्हि आहे। उहो मियां नवाज़ शरीफ़ जो जेको आहे मोदी सां हिकिड़ो पर्सनल रेपो बि आहे ऐं हिकिड़ी इंडिया में बि हुनजी एक्सेप्टेबिलिटी हिन हिसाब सां आहे त हू वाजपेयी साहिबु मिलियो ऐं पीस ऐं पंजाब जो हिकिड़े ज़माने में ज़ाहिर मैक्सिमम सपोर्ट ऐं उहे सॼी फैक्टर्स हुआ। उते आउं एग्री कयां थो त अगरि मियां नवाज़ शरीफ़ खे लाथो वञे या हू लहे त मे बी हू न्यूट्रलाइज़ शयूं बहितर थियनि, जेके टॉक्स थियनि मोदी ऐं हिन लेवल ते। लेकिन वॉर सॼी खे हू हैंडल करे रहियो, इहो वेतरनि ॾींहंनि खां पोइ त विंस्टन चर्चिल थियो सर। हू वेतरनि ॾींहंनि खां पोइ ॿुधायो थो। अच्छा, हा उहो पहिरीं न ॿुधायूं, पहिरीं न ॿुधायो, वेतरनि ॾींहंनि खां माण्हू परेशान थी वञे न। जी हा।